دريا खान मरी भरसा यूसी वैसर जे रहवासिन बरसाती पानी निकाल न करण खिलाफ एहतजाज कयो आहे। कोठा था मोहम्मद लाशारी जे रहवासिन अब्दुल्ला लाशारी, अब्दुल रशीद, मोहम्मद अशरफ, मौला बख्श, मोहम्मद साले लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में सभई घोटाणनि एहतजाज जी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि चयो त 15 ॾींहनि खां लाॻीतो बरसात पवण सबबि वाउण, कमंद, केले ऐं तिरनि जे फसलनि में गोरे जेॾो पाणी बीहण समेत घर किरी पिया आहिनि, जॾहिं त फसलनि में पाणी बीहण सबबि फसल मुकमल तौर ते सड़ी तबाह थी वियो आहे। हुन चयो त बरसात जो पाणी बीहण करे कमंद, केले जे फसल खे पिणु सख़्तु नुक़सान पहुतो आहे। फसल तबाह थियण सबबि वापारियुनि खां खयां लखे रुपयनि जो कलर ऐं दवाउनि जो ख़र्च न लहण सबबि लखे रुपयनि जा कर्ज़ी थी विया आहियूं। हुन चयो त हिन महल ताईं तक जो चूंडियल MNAs या MPAs, DC नौशेरो फेरो समेत कंहिं बि सरकारी अमलदार सार नाहे लधी। बरसात जो पाणी घरनि में बीहण सबबि लॾ पलाण करण ते मजबूर आहियूं। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त फौरी तौर ते ॻोठा था मोहम्मद लाशारी जे घरनि ऐं फसलनि में बीठल बरसात जो पाणी निकाल करे बरसात सबबि थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।